नौशर फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ पुलिस जी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ हिक ॿी वॾी कार्रवाई मंशियात फ़रोश साजिद उमरानी गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो। नौशर फिरोज़ पुलिस सैयद मौला में कार्रवाई करे शहर में चरस हीरोइन आइस ऐं आफ़ीम सप्लाई कंदड़ साजिद उमरानी खे गिरफ़्तार करे नौशर फिरोज़ थाने ते केस दाख़िल करे छॾियो आहे। उन मौक़े ते SHO सिटी असद नबी खिची चयो त IG सिंध ग़ुलाम नबी मेमन जो हुकुम आहे त सिंध खे मंशियात खां पाक करणो आहे। उन सिलसिले में असां नौशर फिरोज़ शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। असांजो अज़म आहे त नौशर फिरोज़ खे मंशियात खां पाक कबो। असां पंहिंजो नेटवर्क विछाए छॾियो आहे। जेको बि मंशियात विकिरो कंदो उन खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वेंदो।